वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। 9 अप्रैल सिंधी लैंग्वेज डे करे सेलिब्रेट थींदो आहे। अॼु खां 52 इयर्स अॻु 52 साल अॻु इंडियन कॉन्स्टिट्यूशन में 8th शेड्यूल में सिंधी लैंग्वेज के ऑफिशियल स्टेटस ॾिनो वियो कि इंडिया जी हिकिड़ी ऑफिशियल लैंग्वेज आहे। 1967 10th अप्रैल 1967 ते इहा जेकी 21st अमेंडमेंट थी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे 8th शेड्यूल में सिंधी लैंग्वेज के इंक्लूड करण जी ॻाल्हि इहा उन महिल जे मिनिस्टर जेके हुआ होम अफेयर्स जा यशवंत राव चौहान उन्हनि राज्यसभा में प्रपोज कयो बिल ऐं पोइ लोकसभा में पास थी करे इम्प्लीमेंट थियो वियो। त अॼु इहो ॾींहुं सेलिब्रेट करण लाइ मां चयो हिकिड़े यूट्यूबर खे घुरायां पंहिंजे चैनल ते, भावेश वलेशा, जिन जो यूट्यूब चैनल जो नालो आहे डूइंग एनीथिंग। मां सोचियो असां सिंधी ॿोली ॾींहं ते सिंधी लैंग्वेज डे ते वेही करे ॻाल्हायूं कि असां भई सिंधी लैंग्वेज में सिंधी ॿोलीअ में वीडियोस छो ठाहींदा आहियूं ऐं कीअं ठाहींदा आहियूं ऐं ॿियूं बि जाम मस्ती जूं ॻाल्हियूं। अचो त मिलूं भावेश वलेशा सां। अरे मतलब मूंखे त तव्हां सभिनी खे थैंक यू चवणु खपे, भावना मैम खे थैंक यू, छो जे करे मतलब मां जेको बि आहियां सभु तव्हां करे आहियां। मूंखे त लॻे थो कि मां हिन कुर्सीअ ते बि वेहण लाइक़ु न आहियां, छो जे करे मतलब मूंखे लॻंदो आहे कि यार मां हेॾो कुझु ख़ासि न कयो आहे। मां चालू कयो मस्ती मस्ती में ऐं 20-25 हज़ार एतिरा माण्हू जुड़ंदा, त तव्हां सभिनी खे दिलि सां थैंक यू। बस भावेश जे चैनल जो नालो डूइंग एनीथिंग आहे, जिते हो सिंधी वीडियोस विझंदा आहिनि। अॼु ताईं उन्हनि 42+ वीडियोस विधा आहिनि सिंधीअ में, ख़ाली कॉमेडी वीडियोस, एंड उन्हनि जे सब्सक्राइबर काउंट 24,000+ आहे। 24,000 माण्हुनि खां वधीक इन्हनि जे चैनल ते सब्सक्राइब्ड आहिनि ऐं अॼु ताईं जा इन्हनि जे चैनल जा टोटल व्यूज़ जेके आहिनि उहे 27 लख खां मथे आहिनि। 27 lakhs+ व्यूज़। भावेश कीअं थो फील थिए तव्हांखे? मतलब मूंखे सची में मां चई नथो सघां, मूंखे जाम अंदरां जाम ख़ुशी थी थिए। एतिरनि माण्हुनि जो साथ मिलियो ऐं स्टार्टिंग खां वठी करे मुंहिंजी जर्नी हीअं रही कि मां अलॻि अलॻि कैरेक्टर्स जीअं प्ले कंदो हुउमि त माण्हुनि जो मूंखे ईअं चइबो न कमेंट्स मिलंदियूं हुयूं ऐं लाइक्स मिलंदा हुआ, सब्सक्राइबर्स मिलंदा, त मूंखे मोटिवेशन मिलंदी कि मां अलॻि अलॻि शयूं कयां। तव्हां मुंहिंजी वीडियोस में ॾिसंदव त मां कुझु अलॻि ई माण्हू न, जीअं हाणे मां नॉर्मल आहियां तीअं न हूंदो आहे। मां जाम पागलपंती कंदो आहियां, चरनि जूं हरकतूं कंदो आहियां। मतिलबु मैच्योरिटी थोरी बि तव्हांखे नज़र न ईंदी। मां तारीफ़ नथो कयां, मां पंहिंजो रियल ॿुधायां थो कि मां कीअं आहियां। त इहा जेकी फीलिंग आहे ॾाढी ख़ुशीअ जी आहे ऐं मतलब मुंहिंजी दिलि डांस थी करे हिते वेही करे मूंखे इंटरव्यू ॾियण जो मौक़ो थो मिले हिन ॻाल्हि ते, त थैंक यू सभिनि खे। भावेश तव्हांजा जेके वीडियोस आहिनि उहे कॉमेडी वीडियोस आहिनि। जेको ह्यूमर आहे, जेकी कॉमेडी आहे, माण्हुनि खे खिलाइण जो हिकिड़ो रूट आहे माण्हुनि ताईं पहुचण जो, तव्हांजो ज़रियो उहो आहे। तव्हां कॉमेडी वीडियोस छो डिसाइड कया? ॾिसो कॉमेडी हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां मतलब अगरि साम्हूं वारो खिलंदो आहे त असांखे अञा ख़ुशी मिलंदी आहे कि असां हुनखे अञा खिलायूं। त अगरि लॻंदो आहे कि उहा मूं में अगरि थोरी सी बि ॻाल्हि आहे ओड़ी भई अगरि मां कंहिंखे खिलाए थो सघां त खिलाइण त नेचुरली जाम सुठी ॻाल्हि आहे। मतलब अगरि केरु माण्हू मूंखे कमेंट्स ॾींदा आहिनि त मूंखे सची में जाम सुठो लॻंदो आहे। कीअं चवंदो आहे कि मूड ठही वेंदी आहे, त मूड ठाहिण खां वधीक सुठो मूंखे लॻंदो आहे ॿियो कुझु छा आहे। अगरि के माण्हू डिप्रेस्ड हुजे या मूड ख़राबु हुजे त यार थोरो मतलब 5 मिंट जी वीडियो 10 मिंट जी वीडियो अगरि थोरो बि खिलियो ऐं हुन सां अगरि हुन जी 2-3 कलाक उहा चेहरे ते ख़ुशी रही त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे हुन सां। हाणे मूंखे तव्हां खां पुछणो आहे भावेश, जीअं तव्हां चयो भई मैच्योर थियणो थो पए, कॉन्टेक्स्ट ॾिसी करे तव्हांखे कॉलेज में तव्हां जीअं हाणे मूंसां वेठा आहियो तीअं नथा बिहेव करे सघो, जीअं तव्हां वीडियोस में बिहेव कंदा आहियो तीअं तव्हां टीचर्स जे अॻियां पंहिंजे लेक्चरर्स जे अॻियां न बिहेव करे सघो। त तीअं ई मूंखे तव्हां खां पुछणो आहे, तव्हां थदोमल शाहनी कॉलेज में पढ़ंदा आहियो, तव्हां बांद्रा जे एरिया में ॾाढा कलाक पंहिंजा ॾींहं जा रोज़ उते हूंदा आहियो। उतां जा माण्हू ऑफकोर्स इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि। कॉलेज में तव्हांजी इंग्लिश लैंग्वेज आहे जेकी मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे टीचर्स सां। तव्हांखे इन टॉपिक ते छा चवणो आहे? मुंहिंजे हिसाब सां जेके बांद्रा जा सिंधीज़ आहिनि या तव्हांजे कॉलेज जा, मूंखे ॿुधायो, इहो मुंहिंजे कॉलेज जो एक्सपीरियंस आहे कि जेके बॉम्बे जा सिंधी आहिनि उहे सिंधी घटि सॾाईंदा आहिनि पाण खे ऐं इंग्लिश में ई ॻाल्हाईंदा आहिनि। त तव्हां जे हिसाब सां तव्हां थदोमल जो इंग्लिश कल्चर खां पोइ बि तव्हां सिंधी भाषा छो कंटिन्यू रखी आहे? ॾिसो मां जीअं टी-सेक थदोमल कॉलेज में वियुमि त थदोमल यार सिंधियुनि जो कॉलेज आहे त मुंहिंजे अंदरि पहिरियों ई इहा ॻाल्हि हुई कि यार हिन कॉलेज में मां पहिरियों हिन खां पहिरियों डिप्लोमा कई आहे SHM कॉलेज में जेको उल्हासनगर में आहे, उहो बि सिंधियुनि जो कॉलेज हो। उते बि मां सिंधी ॻाल्हाईंदो हुउमि। त जीअं मां टी-सेक में पहुतमि बांद्रा में, त उते मां ॾिठो कि जेके सिंधी हुया उहे बि थोरो सिंधी भाषा खां मतलब हा छिड़कनि पिया, मतलब चई सघो आहे घटि पिया ॻाल्हाइनि या परे पिया भॼनि। त यार न हाणे मतलब ॾिसो हाणे कीअं सिंधी कीअं हिकु चइबो आहे न कंहिं कंहिं माण्हूअ में अञा ताईं बि उहो आहे
असां त हाणे सिंधी सुठे नमूने ॻाल्हाईंदा आहियूं सभु ॼणा कॉलेज में, त हिकु उहा अलॻि ई ॻाल्हि आहे सिंधी ॻाल्हाइण में, जेकी ख़ुशी आहे। लेकिन जीअं मां स्टार्टिंग में ई ऑब्ज़र्व कयो कि जेके सिंधी आहिनि या सम्झो उहे बि थोरो ॻाल्हाइण में ईअं था सम्झनि कि यार सिंधी थोरी मतिलबु चवणु न खपे, लेकिन उहे ईअं फील कंदा आहिनि कि थोरो घटिताई आहे मतिलबु। त यार अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे, मतिलबु असां बेंड्रा कॉलेज में वञूं था, पढ़ाई करणु वञूं था, हुतां जो जेको बि वेस्टर्न कल्चर, मॉडर्न लाइफ स्टाइल, हुतां जा जेके बि माण्हू आहिनि ॻाल्हाइण ॿोलाइण सभु इंग्लिश आहे। लेकिन तव्हां ऑब्ज़र्व कंदव यार कि हर हिकु जेके ॿी जेके कास्ट जा माण्हू आहिनि उहे एतिरो छा आहे न फील कंदा आहिनि यार। अॼुकल्ह ई तव्हां अगरि सिंधी सोसाइटी ॾिसंदव त जेके पेरेंट्स आहिनि ऐं मतिलबु उहो पंहिंजे ॿारनि खे यार ईअं सेखारनि नथा सिंधी यार। मां ईअं ऑब्ज़र्व कयो आहे जेतिरो, मतिलबु कि उहो चवनि था हिंदी या इंग्लिश, लेकिन इहा शइ ग़लति आहे। छो जे करे सिंधी असांजी भाषा आहे, असां जितां ग्रो थिया आहियूं त असां भाषा खे छो छॾियूं। उहा हिकु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, पाण प्राउड फील थियणु खपे। त मां हुते कॉलेज में जीअं वियुमि सिंधी ॻाल्हाइणु चालू कई, पंहिंजे सभिनी सिंधी दोस्तनि खे चयो, असांजे मतिलबु दोस्ती सुठी ख़ासी थी वई। पोइ हाणे मतिलबु हाणे इंग्लिश ॻाल्हाईंदा ई न सफ़ा न। मतिलबु असांखे त ईअं लॻंदो आहे कि जंहिंमहिल मतिलबु वाइवा थींदी आहे न, एग्ज़ाम्स खां पहिरियों, बोर्ड एग्ज़ाम्स खां पहिरियों एक्सटर्नल वाइवा थींदी आहे, त मां कॾहिं कॾहिं चवंदो आहियां कि उन्हनि खे आंसर बि सिंधीअ में ॿुधायो, मार्को बि सिंधीअ में ॾींदा। त मां मतिलबु हिकु ॻाल्हि चवणु चाहींदुमि कि बेंड्रा कॉलेज जो मतिलबु या ॿाहिरि कहिड़े बि कॉलेज जो मतिलबु हुतां जो कल्चर, लाइफ स्टाइल जेको बि सभु मॉडर्न हुजे, लेकिन उनजो रिफ्लेक्शन असां भाषा ते छो विझूं। मतिलबु ईअं न कि यार तव्हां हुते वञूं था, कपिड़नि पाइण जो ढंग अलॻि, खाइण पीअण अलॻि ऐं थिंकिंग अलॻि। टोटली न, जेको तव्हां चयो लाइफस्टाइल टोटली अलॻि आहे। लाइफस्टाइल टोटली अलॻि आहे। बट आई थिंक लाइफस्टाइल जो पार्ट ई आहे न उहा लैंग्वेज, इंग्लिश लैंग्वेज उन लाइफस्टाइल सां फिट थी थिए। ॾिसो हाणे मतिलबु ईअं ज़रूरी न आहे कि अगरि तव्हां जीअं चओ था कि माण्हू लाइफस्टाइल उहो फॉलो करे इंग्लिश में ॻाल्हाए, ईअं न आहे यार। ॾिसो हाणे उहा असांजी भाषा आहे त असां हुन सां वधिया आहियूं यार, उहा हिकु ख़ुशी आहे। ऐं हे ॻाल्हाइण में शर्माइणो छा आहे? एब्सोल्युटली। थदोमल जो छोकिरो, ज़ेवियर जी छोकिरी, ॿिन्हिनि खे ॾाढी सुठी इंग्लिश ईंदी आहे, पर सिंधीअ में वीडियो था ठाहियूं छाकाणि असांजी चॉइस आहे, असांजी मर्ज़ी आहे। हाणे माण्हुनि खे लॻंदो आहे अगरि तव्हां यूट्यूब वीडियोस था ठाहियो त तव्हां लखनि में था कमायो पैसा। सफ़ा न यार, एॾा कमाए ड्रेसूं नयूं न पायां। भावेश, हाणे ऑफकोर्स असां इंडिविजुअली ओतिरा पावरफुल न आहियूं जेतिरो असांजे पेरेंट्स जो बैकबोन आहे, जेतिरो असांजे पेरेंट्स जो योगदान आहे। पेरेंट्स असांजा बैकबोन आहिनि। तव्हांजे हिन जर्नी खे सक्सेसफुल करण में हाणे तव्हांजो चैनल काफ़ी स्टेबल आहे, तव्हांजे पेरेंट्स जी छा इम्पोर्टेंस आहे? मुंहिंजे पेरेंट्स जो ई इम्पोर्टेंस आहे। त जेको बि मुंहिंजो चैनल थोरो वधियो आहे उहो उन्हनि जे बदौलत ई वधियो आहे। छो जे करे नंढी नंढी पॉइंट में, नंढी नंढी ॻाल्हि में मुंहिंजा पप्पा, मुंहिंजा मम्मी, मुंहिंजो भाउ मूंखे जाम हेल्प कंदा आहिनि। ईअं चालू कयो हुयो, फर्स्ट वीडियो विधी हुई, थोरी हिट वई हुई, मां मम्मी खे चयो कि मां अगरि ट्राए कयां हीअं ठाहिण जो, त मुंहिंजी मम्मीअ चई शौक़ु जेको इंसान जे अंदरि हुनुरु हूंदो आहे उहो कॾहिं बि लिकणु न खपे। आंटी वंडरफुल। अॼु जो वीडियो स्पेशली मूंखे हिननि सां शूट करणो हुयो सिंधी लैंग्वेज डे ते, सिंधी ॿोलीअ जो ॾींहुं, छाकाणि त असां ॿई सिंधीअ में वीडियोस ठाहींदा आहियूं, पंहिंजे चैनल ते पोस्ट कंदा आहियूं ऐं पंहिंजे भाषा में वीडियोस इन करे न ठाहींदा आहियूं छाकाणि त इहो असांजो बिज़नेस प्लान आहे, बट इन करे ठाहींदा आहियूं छाकाणि त जाम पैशनेट आहियूं हिन बारे में। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। भावेश प्लीज़ अहिड़ा वीडियोस ठाहींदा रहो, असांखे खिलाईंदा रहो। माण्हू हिन चैनल खे त सब्सक्राइबर्स जी ज़रूरत कान्हे। अरे यार ॾिसो प्लीज़ तव्हां सब्सक्राइब कयो, छो जे करे मुंहिंजा 2 चैनल्स आहिनि, ॿई चैनल्स हिकदमि ज़बरदस्त आहिनि जेके सिंधी भाषा खे वधाईंदा आहिनि अॻियां, सिंधी कम्युनिटी खे हिकु हाई लेवल ते पहुचाइण में हिननि जो जाम कॉन्ट्रीब्यूशन आहे। त द सिंधी गर्ल हुन ते ब्लॉग्स ईंदा आहिनि, ब्यूटी मेकअप स्किन केयर स्टाइलिंग ऐं सिंधी फिल्म फेस्टिवल उन्हनि ते कीअं मतिलबु जेके बि वॾा वॾा सिंधी कलाकार आहिनि, जीअं तव्हां आहियो, मां न आहियां, मां वॾो न आहियां, मां नंढे खां बि नंढो आहियां, जेके कलाकार आहिनि उन्हनि जो इंटरव्यू थींदो आहे ऐं उते जेके बि इवेंट्स ते सिंधी इवेंट्स ते इनविटेशन मैम वेंदा आहिनि त हुतां जो कीअं व्लॉग ॾेखारींदा आहिनि। भावेश थैंक यू, वीडियोस ठाहींदा रहो, असांखे खिलाईंदा रहो। कमेंट में ॿुधायो कीअं लॻो असांजो हीरो, लाइक कयो हिन वीडियो खे, शेयर कयो माण्हुनि सां एंड प्लीज़ खिलंदा रहो।